आदिल मक्सी साहब गुज़िरियल 3 सालनि खां साईं जेम्स सैद जी सालगिरह जे मौक़े ते 3 साल अॻु में डॉक्टर साहब जन हिकिड़ो फार्मूलो ॾिनो ऐं इज्तमाही तौर ते डॉक्टर साहब ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी उन जे तरफ़ां कोशिशूं हलंदड़ आहिनि त सिंध खे जेके हींअर मसइला दरपेश आहिनि उन जे वजूद खे जेके ख़तरा आहिनि उन जी मैशत खे जेके ख़तरा आहिनि उन जे इक़्तिदार आला खे जेके ख़तरा आहिनि उन मां निकिरण जे लाइ का बि हिन वक़्तु हिकिड़ी पार्टी इन पोज़ीशन में न आहे त सॼी हिन जदोजहद खे अॻिते वठी कामयाबु न वठी वञे। उन करे डॉक्टर साहब जन फार्मूलो इहो ॾिनो त सिंध जा जेके हक़ीक़ी क़ौम परस्त आहिनि जेके हक़ीक़ी तरक़ी पसंद धुरियूं आहिनि अवाम जे इनकलाबी प्रोग्राम रखंदड़ जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे हिकिड़े अहिड़े प्लेटफार्म ते गॾु थियणु घुरिजे जेको हिन जागीरदार क़यादत जे ख़िलाफ़ु सॼी सिंध जे अंदरि सिफ़ बंदि थिए। छाकाणि त असीं सम्झूं था त जेको जागीरदार पीपल्स पार्टी वटि वेठो आहे अक्सरत जागीरदारनि जी सरदारनि जी वॾेरनि जी उन्हनि वटि जेको आहे सो पीपल्स पार्टी वठी आहे। बक़ाया जेको जागीरदार बचो वेठो आहे उहो बि इक़्तिदार जे लाइ या इक़्तिदारी सिफ़बंदीअ में उन्हनि इस्लामाबाद जे क़ुवतुनि सां पिंडी जे क़ुवतुनि सां कंहिं न कंहिं शिकिल में उते बि इक़्तिदारी शराकत जी जंग आहे। सिंध जे मजमूई मुफ़ादनि जी जेका उन्हनि वटि का एजेंडा कान्हे। उन करे असीं हीउ महसूसु था कयूं पिया त सिंध तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे वसियतार पंहिंजी ताक़तार पंहिंजे वसीलनि आधार ते सिंध जे अंदरि हिकिड़ी हलचल खे मुनज़म करे पई हले पई पर सिंध जी जेका हींअर कैफ़ियत आहे सिंध खे जेके हींअर चैलेंजिस उन में अकेली का बि पार्टी इन पोज़ीशन में कान्हे का त हू अकेले सिर जेको आहे सो उन जी सॼी निजात जी हिकिड़ी जेका आहे इनकलाब खे अॻिते वठी वञी कामयाबीअ जी जेको आहे सो मंज़िल ते पहुचाए। उन करे असां वटि हिकिड़ो ही सोच आहे या हिकिड़ी जेका कोशिशि आहे उहा आहे त सिंध जूं जेके बि मजमूई तौर ते तरक़ी पसंद क़ुवतूं आहिनि हक़ीक़ी इनकलाबी क़ुवतूं आहिनि क़ौम परस्त क़ुवतूं आहिनि उन्हनि खे हिकिड़े प्लेटफार्म ते गॾु थियणु घुरिजे ऐं उहे जेको आहे सो इलेक्शनी महाज़ ते जेके बि इलेक्शनी पार्टियूं जेके बि हींअर हिसो वठनि थियूं मिसलन SUP आहे क़ौमी अवामी तहरीक आहे अवामी तहरीक आहे या इन क़िस्म जूं ॿियूं जेके बि हिकिड़ियूं अवाम दोस्त पार्टियूं आहिनि उन्हनि जो को गॾियल प्लेटफार्म जनम वठे को गॾियल सघ जनम वठे ऐं एजेंडा असांजी जेका आहे सा उहा हिकिड़ी हुजे त सिंध जे अंदरि जेका ही जागीरदार क़ुवतुनि जी यलगार आहे हिकहटी आहे ऐं उहे इस्लामाबाद जे आशीर्वाद सां ब्रोकरी कंदे जेको आहे इक़्तिदार सिंध जो हुजे चाहे इस्लामाबाद जो हुजे उन ते क़ाबिज़ थियनि था पिया। उन खे जेसि ताईं असां जागीरदारी चैन खे नथा टोड़ियूं पिया उन सियासत खे नथा टोड़ियूं पिया उन जे हिन सॼे जेको आहे सो वजूद जे ख़िलाफ़ु जेको आहे सो सिफ़बंद नथा थियूं पिया ऐं इलेक्शनी महाज़ ते असां उन्हनि खे डिफीट नथा ॾियूं पिया ऐं पोइते नथा हटायूं पिया त असांजी सिंध जेको आहे सो के कामयाबीअ जी तरफ़ वञे सिंध का जेको आहे सो बहितर फ़ज़ा में दाख़िल थिए पंहिंजे वजूद जी बका जी का ज़मानत वारी सूरत हाल में दाख़िल थिए त असांजी मुमकिन नज़र कान थी अचे पई।